नाज़रीन हेडलाइंस सां वठियूं अहम ख़बर मां कढियूं। मुरीद शाख वेझो बिजली जो करंट लॻण जे नतीजे में नौजवान फोत थी वियो आहे। अफ़सोसनाक ख़बर मां कढियूं पिया। मुरीद शाख वेझो बिजली जो करंट लॻण सबबि नौजवान फोत थी वियो आहे। ॻोठ कैसर खान दश्ती में बिजली जो करंट लॻण जे करे 35 वरियनि जो इक़बाल दश्ती फोत थी वियो आहे। वारसनि मूजिबि बिजली वारे रूटर मां ओचितो करंट लॻण जे करे इक़बाल दश्ती थॾे ते फोत थी वियो आहे। हादसे बाद घर में कोहराम मची वियो आहे। इंतहाई अफ़सोसनाक ख़बर बाबति तव्हांखे आगाह कयूं पिया। मुरीद शाख वेझो बिजली जो करंट लॻण सबबि नौजवान फोत थी वियो आहे। ॻोठ कैसर खान दश्ती में बिजली जो करंट लॻण करे 35 वरियनि जो इक़बाल दश्ती फोत थी वियो आहे। वारसनि मूजिबि बिजलीअ वारे रूटर मां ओचितो करंट लॻण जे करे इक़बाल दश्ती थॾे ते फोत थी वियो। हादसे बाद घर में कोहराम मची वियो। अफ़सोसनाक ख़बर ॾियूं पिया मूंखे। मुरीद शाख वेझो बिजली जो करंट लॻण सबबि नौजवान फोत थी वियो आहे। ॻोठ कैसर खान दश्ती में बिजली जो करंट लॻण जे करे 35 वरियनि जो इक़बाल दश्ती फोत थी वियो। तव्हांखे अफ़सोसनाक ख़बर ॾियूं पिया। वारसनि मूजिबि बिजली वारे रूटर मां ओचितो करंट लॻण जे करे इक़बाल दश्ती थॾे ते फोत थी वियो। हादसे बाद घर में कोहराम मची वियो।